नाज़रीन, झंपीर वेझो बरसात जो पानी रेलवे पटड़ियन खे ॿोड़े छॾियो, जंहिं सबब भिरिया रोड स्टेशन ते ॿिनि ट्रेनुनि खे केतिरा ई कलाक रोकियो वियो, जंहिं सबब मुसाफ़िर परेशान थी विया। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे उज़ैर अहमद हिन रिपोर्ट में। झंपीर वेझो रेलवे लाइन हेठियां बरसाती पानी अचण सबब डाउन ट्रैक मुतासिर थियण बाद भिरिया रोड रेलवे स्टेशन ते लाहौर खां कराची वेंदड़ ट्रेनूं सर सैयद एक्सप्रेस ऐं कराची एक्सप्रेस 6 कलाकनि खां बीहजी हुयूं। गर्मी सबब औरतन मर्दन तोड़े ॿारनि समेत ॿियनि मुसाफ़िरनि खे सख़्त तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पियो। इन सिलसिले में मुसाफ़िरनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेकी डाउन ट्रैक है वो ब्लॉक है, अप ट्रेन की मूवमेंट असांजी हले थी पई। डाउन ट्रेनियूं असांजूं मुख़्तलिफ़ स्टेशन ते कंट्रोल्ड आहिनि। इन वक्त जीअं इहे असांजूं 2 ट्रेनियूं भिरा रोड स्टेशन ते कंट्रोल्ड आहिनि ऐं मां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां भिरा रोड जे अवाम जो, ख़ासि करे असांजा जेके नौजवान आहिनि अब्दुल लतीफ़, असद, इमरान ऐं हाजी साहब, इन्हनि जो मां मौली साहब जन जो शुक्रगुज़ार आहियां। इन्हनि अवाम जी तमामु घणी सहायता कई आहे। सुबुह नाश्ते जे टाइम ते असां ॿारनि खे थधो पाणी, जूस ऐं खीर अलहमदुलिल्लाह हिते पहुचायूं, चांहि पियाए माण्हू ॿारनि खे ॾिनी। उन खां पोइ थधे पाणी जो इंतज़ाम करायो ऐं 2 ट्रेनूं अची वियूं माना लाॻीता। उन जे लाइ हाणे मानी जो इंतज़ाम बि कयोसीं। हाणे दोस्तनि खे मानी ॾेई आया आहियूं। असां इंशाअल्लाह जेसि ताईं अवाम परेशान आहे, अवाम खे मसाइल उन्हनि जा हल नथा थियनि, ट्रेनूं बहाल न थियनि, असां हिननि सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। उहो तावन न आहे जेको रेलवे वारो करणु खपे, उहो माना तावन न आहे। हर को मुसाफ़िरनि जा आसिरे वेठा, मुसाफ़िर हुननि जा आसिरे वेठा आहिनि। अवाम दरबदरी जो शिकार, इंतज़ाम जो को बि तावन कोन्हे। न पानी हिते टैंकियूं लॻियलूं आहिनि थधे पानी, न को ड्रम आहिनि, न को छा कुछ भी कोन्हे। मोबाइल का चार्जिंग सिस्टम अंदर था पहले गाड़ी में, अब वो भी गवर्नमेंट ने हटाए हुए। ये देखें जरा इधर कितने मोबाइल हमने चार्ज पे लगाए हुए, सबका 20-20% मुश्किल से हो रहा है। घर वालों को इतला तक नहीं दे पा रहे, हम कल शाम से बैठे हुए हैं। तो ये हाल हुआ है। तो इसके एक तो स्टेशन छोटा है, यहाँ पे खाने पीने के लिए बच्चों को पानी भी नहीं दे पा रहे हम, के बच्चे दूध पी लें, दूध खत्म हुए हैं बच्चों के। इसका इंतजाम तो रेलवे स्टेशन मास्टर की जानिब से हुआ है, और कुछ प्राइवेट तनजीमें या कुछ और हैं या मुख्तलिफ शहर के लोग हैं, वो कुछ खाने पीने के बिस्किट वगैरह ये वो भी दे रहे हैं। इससे पहले कोई बिरयानी भी दे के गया गाड़ियों में। हम रेलवे के वफाकी वजीर से यही एक मुतालबा करेंगे कि आप चार्जिंग की सहूलत वापस दें। आपने देखा होगा ये लड़के बच्चे जो है वो चार्जिंग, हमारे मोबाइल काम छोड़ गए हैं, हमारे पास खाने पीने की अशिया खत्म हो गई है। कैमरामैन शरफुद्दीन कीरियो सां गॾु उज़ैर चौहान, धरती टीवी न्यूज़, भिरिया रोड।